ख़बर शामिल की पिया कराची में रिपोर्ट मीर सिकंदर अली टालपुर जी। कराची चोरन की शादी के घर में चोर 15 तोला सोन और 34 लाख रुपया फुर करे विया। मुतासिर खानदान शादी की तकरीब के सिलसिले में घर का बाहर निकली वियो हो। पूरो खानदान शादी की तकरीब लाइ बाहर वियो हो। कराची के इलाइके लाइन्स एरिया में चोर एक शादी ते वेलन के घर में फुर करे 1 करोड़ का वधिक मालियत जो सामान चोरी करण में कामयाब थी विया। कराची में रहंदड़ एक खानदान के घर में चोर चोरी करे विया आहिनि। लाइन्स एरिया वारे इलाइके में रहंदड़ घर वारे दावा कई है त संदस घर में 15 तोला सोन ऐं 34 लाख रुपया नगद मौजूद हुई, जॾहिं त घर जा समूरा भाती शादी ते वियल हुआ। वारिसन जो चवण हो तो चोर अलमारी जा ताला भञी ज़ेवर ऐं नगद खणी विया। पुलिस वाक़े की जांच शुरू करे छॾी आहे। याद रहे तो कराची में स्ट्रीट क्राइम रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोज़ानो सवें शहरी पंहिंजे मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिल ऐं गाॾियुनि खां महरूम थी वञनि था ऐं फुर जी वारदातनि दौरान केतिरा ई शहरी पंहिंजी जान जी हिफ़ाज़त कंदे मारिजी वञनि था। कराची में हिक तरफ़ चोरियुनि जी वारदातनि खां शहरी परेशान आहिनि त ॿी तरफ़ अहिड़ियूं वारदातूं बि थी रहियूं आहिनि, जंहिं सबबि पुलिस ते भरोसो न हुअण सबबि मुतासिर माण्हू पंहिंजी हयाती विञाए वेंदा आहिनि।